घणे जी हुन कीमत है? कीमत साईं 50 लाख खां वठी 10 लाख ताईं बकरी जी कीमत आहे। अच्छा जी हाँ की हिन जी 50 लाख जी बकरी? जी बिल्कुलु सही। अच्छा हा 25 लाख में असांजी वतल बकरियूं हिते आहिनि। 2 बकरियूं 50 लाख में मुंहिंजी वतल आहिनि। जी हा। या 50 लाख में वठण जो मक़सद में आयो? बरसां पंहिंजो शौक़ु आहे। जीअं त गाॾी त मेहरान बि आहे, उहो सफ़र मेहरान बि कंदो आहे। तव्हां वॾा माण्हू छो रीवो था वठो? पंहिंजो शौक़ु आहे। असां चऊं त बकरियूं लाहींदासीं मैदान में त ॿियो केरु असांजो मुक़ाबले जे लाइ न अचे। अहिड़ियूं बकरियूं लाहींदासीं, पाण खे शौक़ु आहे। हींअर वरितासीं जोड़ी 50 लाख में, पर ॾींदासीं करोड़ बि न। या 50 लाख जी कहिड़ी बकरी आहे? 50 लाख जी साईं अब बुधा प्यार है, गुडिया प्यार के या के वो गुडिया है के खुशबू है। अच्छा वो काहे पियो चे? खुराक नहीं छा है? खाद खुराक से इन्हनि खे कणक जो अन्न ॾींदा आहियूं ऐं बबूर जो पलड़ो ॾींदा आहियूं। ॿियो हे कजी जो त्योहारो ॾिठो था तव्हांजे सामने, हे ॾींदा आहियूं। ॿियो खीर बि ॾींदा आहियूं। ऐं असुल त हे सम्झ असांजा यार आहिनि, यारनि सां हिसाबु करिणो ई कोन्हे। हा हा जेके खाईंदा पाण ॾींदासीं। साईं ही जोड़ी 50 लाख में आई आहे। ही 1.5 साल में वरितल आहे। ही महीनो थियो आहे वरितो आहे हिन भाउ खां 25 लाख रुपए में। पाण बि भाउ गॾु पुछी सघो। 25 लाख जी? बिल्कुलु। 25 लाख जी बकरी वरिती है? कहिड़ो शौक़ु? साईं शौक़ु जो को मुल्ह न आहे। बकरी जी रक़म त 20,000 25,000 50,000 हूंदी आहे पीढ़ीअ में, पर हीअ असांजो शौक़ु आहे। कहिड़ी नस्ल? ही गुलाबी नस्ल आहे साईं। हिन में नाला हूंदा आहिनि बकरियुनि जा? साईं नालो जो खुशबू। खुशबू? जी हा। ॾिसो सिंध में बकरियुनि जी जेके शौक़ खे? जी हा साईं तमामु सुठो फर्स्ट क्लास। मंगल खान बुकटी पहिरियों नंबर आहे हिन वक़्त में, हिन शौक़ में। ॿियो नंबर आहे गुलाम हैदर जंजी पुराणी मिरपुर। अच्छा ही बकरियूं आहिनि 50 लाख जूं बकरियूं आहिनि, पोइ हिननि खे हिफ़ाज़त बि ओड़ी करणी पवंदी। तव्हां कीता ॾिसो थी जेके सर्दियूं आहिनि गर्मियूं आहिनि, पोइ हुन में कीअं तव्हां माल जी हिफ़ाज़त कंदा आहियो? साईं वस करे त जीअं माण्हू पंहिंजे बचे खे पालींदो आहे, वस करे ईअं पालींदा आहियूं। पर असांखे असुल हिते निमाश जो बि शौक़ु कोन हो। छो त सी हुयो, पोइ असांखे मिनिस्टर अब्दुल बारी पिताफ़ी साहिबु चयो त ज़रूरु हिते आणिजां, असांजो मेले ते मड़ी ज़रूरु बकरियूं काए अचिजां। सी त हुयो पर पोइ बि काए आयसि। असां सांगड़ खां काए पाकिस्तान जे ॿियनि शहरनि ॿेरनि में बकरियूं काए आयो? काए साईं निमाश जिते मेलो हूंदो आहे उते काए वेंदा आहियूं। जी हा यही तव्हांजो शौक़ु आहे? हीअ असांजो शौक़ु आहे। असांजो सिंध में माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां ईअं सम्झ त माल सां मालिक साईं नवाज़े छॾियो आहे। कामोरी बकरी पंहिंजी सिंध जी, गुलाबी बकरी पंहिंजी सिंध जी, पटेरी बकरी आहे पंहिंजी सिंध जी। बाक़ी त अल्हम्दुलिल्लाह कई क़िस्म आहिनि पंहिंजे हिन सिंध में बकरियुनि जी। ऐं कुंडी मेंह सिंध जी, ऐं मलहिरी ढगी पंहिंजी सिंध जी। ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु हिन टाइम जेके गुलाबी बकरी जी शौक़ु आहे त सभु बकरियुनि खां गुलाबी जो शौक़ु मथे आहे।